त मुंहिंजो इरादो ई ख़्याल कहो त हुसैन जो बिज ज़मीन तां ख़तम थी वेंदो हिन जा त अञा ॿ पुट तव्हां ज़ेरा मूंॾे वठी आया आहियो मूं त पे चयो त जो नसुल ई ख़तम थी वेंदो मूं पे चयो त जो ख़ानदान ई ख़तम थी वेंदो ऐं अवी वरी अञा ॿ हिन जा पुट ज़ेरा वठी आया हो आवा अंदाज़ो लगाए सघो था त ख़बीस जी नियत कहिड़ी हिन जी नियत आई त नबी करीम जे ख़ानदान खे बिल्कुलु ख़तम कया पर अल्लाह वॾी ताक़त वारो आहे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो फर्ज़ंदो कासिम करबला में शहीद थियो ॿियो फर्ज़ंद जंहिंजो नालो आहे हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो मदीने पाक में रहिजी वियो आहे उहो करबला में कोन आयो शाम वाले सफर में गॾु कोन्हे नंढड़ो हो उते पंहिंजनि अज़ीज़नि में हो पंहिंजे ख़ानदान में हो छो त हज़रत हुसैन जा ॿिया ख़ानदान अज़ीज़ अकारब उते हा हज़रत बीबी ज़ैनब जो मुड़ुस मुबारक जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह जेको जाफ़र जो पुटु हो अब्दुल्लाह बिन जाफ़र हज़रत अली करमल्लाह वजह हज़रत इमाम हुसैन जो भेड़ायो उहो बि मदीने रहिजी वियो आहे त हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद हसन मुसन्ना उहो बि मदीने रहिजी वियो आहे ॿिया मिट माइट हा सौट हा उहे बि मदीने रहिजी विया हा हिकिड़ो कासिम आयो आहे हज़रत इमाम हसन जो फर्ज़ंद जेको शहीद थी वियो आहे हाणे यज़ीद जे आरो ॿ ॼणा आहिनि हिकिड़ो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन आहे ॿियो हज़रत उमर आहे ॿई पुट आहिनि हज़रत इमाम हुसैन जा पर हुन जी माउ बि आहे हुन जी माउ बि आहे यज़ीद मस्खरी करे मज़ाक करे ठठोल करे टोक करे चवे थो हुसैन जा पुट उमर नालो थी थिए हा किताब लिखनि था त न 5 6 7 सालनि जे उमिरि जे दरमियान आहे 5 खां वॾो आहे 7 सालनि जी उमिरि खां नंढो आहे इन उमिरि जो आहे यज़ीद जो हिकिड़ो पुटु हो उहो उन साॻी उमिरि जो आहे उनखे पंहिंजे कुर्सी ते विहारियो वेठो आहे पाण सां गॾु अहल बैतनि जा सिर हेठि पिया आहिनि अहल बैत क़ैदी थिया हेठि वेठा आहिनि मज़ाक करे ठठोल करे चवण लॻो ओ उमर तुंहिंजो पीउ मूंसां विढ़ियो तुंहिंजे पीउ सज़ा खाधी हाणे तूं हुसैन जो पुटु ही मां यज़ीद जो पुटु आहे हिन सां विढ़ंदे कुश्ती खेलंदे मल्हा विढ़ंदे ज़ोर आज़माई कंदे ॾिसां तुंहिंजी ताक़त बि हिन जी ताक़त बि मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे तारीख़ अल बिदाया व निहाया में लिखियो आहे त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर साम्हूं पियो आहे नंढड़ो ॿार घबराए हा 5 सालनि खां 7 साल ताईं परेशान थिए हा सफ़र जी तकलीफ़ उन जी तकलीफ़ बाबे जो गम मौत साम्हूं अखियुनि जे आॾो आहे ज़ालिम तलवार खयो वेठो आहे नंढड़ो घबराइजी वञे हा पर न इब्न कसीर लिखे थो यज़ीद खे चई यज़ीद ईअं हथ ख़ाली कोन विढ़ंदासीं तुंहिंजे पुट खे बि तलवार ॾे मूंखे बि तलवार ॾे त मैदान में लही ॾेखारिया अल्लाह या रसूल अल्लाह या तूं बि कोशिश कर मां बि कोशिश कया तूं बि पंहिंजे हिन पुट खे जेको मुंहिंजे हम उमिरि आहे उनखे बि भालो ॾे मूंखे बि भालो ॾे इनखे बि छुरी ॾे मूंखे बि छुरी ॾे इनखे बि तलवार ॾे मूंखे बि तलवार ॾे पोइ मैदान में लाहे त ख़बर पइजी वञे त केरु तो ॾाढो थी पए पियो मुंहिंजा सोना चए वक़्त में नंढड़े शहज़ादे इहे लफ़्ज़ चया त हुन पलीत लफ़्ज़ कहिड़ा चया जेके मूंखे चवंदे हया थो अचे हुन ख़बीस अहिड़ा लफ़्ज़ चया जेके चवंदे दोहराईंदे हया थो अचे पर तव्हांखे इन जे लाइ थो ॿुधायां त ख़बर पवे त हुनखे अहल बैत सां केतिरो बुग़्ज़ हो यज़ीद चवण लॻो त मार नांग जो बचो आख़िर नांग थींदो मार नांग जो बचो आख़िर नांग थींदो तुंहिंजो पीउ बि नांग हो तूं बि नांग जी औलाद आहे इमाम हुसैन अली मक़ाम जो फर्ज़ंद फरमाए थो ख़बरदार भुलो आहे नांग तूं आहे जो तो दीन खे ऐं दीनदारनि खे ॾंगियो आहे असां हमेशह तहफ़ुज़ कयो आहे कंहिंसां लड़िया कोन आहियूं असां तुंहिंजो को ॾोह कोन कयो आहे मुंहिंजे बाबे इहो ॾोह कयो न जो रसूलुल्लाह जे सुन्नत खे ज़िंदा रखियो अथई मुंहिंजे बाबे जी बि का ग़लती कान्हे जो महबूब जे दीन जे मथां हलियो आहे तो पाण पेशकश कई आहे मां त कोन चयो आहे तो चयो आहे त मुंहिंजे पुट सां मुक़ाबिलो कर जे मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहीं त मां बि तयारु आहियां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन सचो रज़ी अल्लाह ताला अन्हु
उन महफिल जे अंदर मौजूद आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन ने फरमायो, ऐ यज़ीद, तोखे ॿारनि सां ॻाल्हाइण जो हक़ न आहे। असांजे तूं ज़ख़्मनि जे मथां नमक न विझो, असांखे अञा तूं तकलीफ़ न ॾे, तोखे जो कुझु सज़ा ॾियणी हुई सा ॾेई छॾी थी। मुंहिंजे बाबे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे रज़ा ख़ातिर पंहिंजो सिर कटायो आहे। यज़ीद फौरन हुकुम कयो त मुंहिंजे महफिल में मुंहिंजे आॾो ज़ैनुल आबिदीन खे क़त्ल कयो वञे। मुंहिंजे महफिल में मुंहिंजे आॾो ज़ैनुल आबिदीन खे फौरन क़त्ल कयो वञे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू जंहिंखे रखंदो आहे, कंहिंखे ताक़त न आहे। खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ानदान मां हुसैनी सैयदन जो क़यामत ताईं सिलसिलो हलाइणो हो। हुसैन खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहो आख़िरी बच्चो बचाए ॾिनो आहे, जंहिं मां सादात इकराम जो सिलसिलो हलियो पिए। यज़ीद ऑर्डर कयो आहे, जल्लाद फौरन पहुची वियो आहे। हज़रत ज़ैनब जेका हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी पुफी आहे, इमाम हुसैन जी सगी भेण आहे, महफिल में अचे थी, यज़ीद खे चवे थी, ओ यज़ीद, खुदा जे कहर खां डिॼो, हुसैन जी तोसां जंगी ही, उनखे शहीद कराई, उन जा जेके ॿिया मुरीद ख़ादिम हातन खे माराई। असां अहल बैतन जो ॿियो को बि सहारो कोन्हे। हाणे तूं पाण सोच त जेकॾहिं को असांजो वेझो अज़ीज़, वेझो क़रीब, रिश्ते जे लिहाज़ सां, नसब जे लिहाज़ सां ज़ैनुल आबिदीन खां वधीक वेठो आहे, जेको असांखे मदीने पहुचाए, त भली ज़ैनुल आबिदीन खे शहीद कराए, पर ज़ैनुल आबिदीन खां वधीक ॿियो को बि वेझो रिश्ते कजा। तोखे ज़ुल्म करणो हो त हुसैन खे शहीद कयो थी। अल्लाह जो शान अहिड़ो थियो आहे जो यज़ीद जे मथां बीबी साहिबा जे लफ़्ज़नि असर कयो आहे। फौरन हुन जे दिलि में इरादो पइजी वियो त वाक़ई हिननि जो ॿियो केरु आहे, हे सिर केरु खणी वेंदो, हे औरतूं मदीने केरु पहुचाईंदो, मासूम यतीम ॿार मदीने केरु पहुचाईंदो। इन जे करे इहे जल्लाद खे चई, ख़बरदार, मां पंहिंजो ऑर्डर वापसि थो वठां, ज़ैनुल आबिदीन खे माफ़ी मिले। इमाम ज़ैनुल आबिदीन जे क़त्ल करण तां, शहीद करण तां दस्तबरदार थियो। बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला उनखे जुर्रत सां जवाब ॾिनो त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कर, कुझु अल्लाह खां डिॼो, कुझु शर्म पैदा कर, ज़ुल्म जी तो इंतिहा करे छॾी आहे। हाणे इहो बि जेकॾहिं माराईंदे त बाक़ी ॿियो केरु आहे जेको असां मुसाफ़िरनि खे मदीने पाक पहुचाईंदो। हक़ीक़त में मर्ज़ी कंहिंजी आहे, अल्लाह जी। ख़ुदा खे बचाइणो हो, ज़रियो बीबी ज़ैनब जो गुफ़्तगू थियो आहे। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जा लफ़्ज़ हुन जे दिलि में असर करे विया ऐं इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने ज़ैनुल आबिदीन खे शहीद कोन थो कराए। उन खां बाद में अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे। ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उहो इंतज़ाम थो फरमाए जेके काल्ह ताईं इमाम हुसैन जे अहल बैतन जा बच्चन जा दुश्मन हा, अज उहे पंहिंजी हवेली खे खाली कराए इमाम ज़ैनुल आबिदीन, बीबी ज़ैनब, हज़रत उमर ऐं बाक़ी अहल बैतन समेत पंहिंजो घर खाली कराए घर में रहाइनि था पिया ऐं पाण ॿिए हंधि मुंतक़िल थी वञनि था। किताब लिखनि था पूरे जो पूरो हफ़्तो यानी 8 ॾिहाड़ा हज़रत बीबी ज़ैनब, इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं ॿिया अहल बैत यज़ीद जे हवेली में रहिया। हो पंहिंजी हवेली खाली करे ॿिए पासे हलियो वियो ऐं विच ते जेके मुस्लमान शाम जे मुल्क में रहंदा हुआ उनखे घुराए हज़रत बीबी ज़ैनब ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन जी ख़िदमत जे लाइ छॾियो वियो। तव्हां हिन खे बिल्कुलु सुकून सां रखो, आराम सां रखो। सफ़र आहे, थकावट आहे, गम आहे, दर्द आहे, 8 ॾिहाड़ा हिन खे हिते आराम सां रखो त बाद में हिन खे मदीने पाक रवानो कंदासीं। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुहर्रम शरीफ जो महीनो इस्लामी महीनो आहे। इहो कॾहिं गर्मी में ईंदो आहे, कॾहिं सर्दी में ईंदो, सम्झो था न। अव्हांखे यादि आहे अॼुकल्ह गर्मी में मुहर्रम जो महीनो गुज़री चुको, पर गर्मी आहे। अॼु खां 10 साल अॻु में इहो मुहर्रम सर्दी में हो। वरी जेके जहिड़ा हूंदा वरी 10-12 साल वरी साॻो फिरी सर्दी में ईंदो। किताब लिखनि था त जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो आहे उन ज़माने में मुहर्रम जो महीनो अंग्रेज़ी अगस्त महीने में आयो। कौन था सम्झो कहिड़े महीने में? हे कहिड़ो महीनो आहे? जुलाई। आहे का गर्मी मज़ेदार?
जून जुलाई मई खां पोइ गर्मी शुरू थी मदद कंदी आहे मई जून जुलाई अगस्त तमाम गर्मी जा ॾिहाड़ा हूंदा आहिनि अगस्त खां बाद में पोइ वञी गर्मी आस्ते आस्ते झकी थींदी आहे हालात पटींदी त सेप्टेंबर ताईं बि आहे पर अगस्त में तमाम सिधी गर्मी हूंदी आहे रुगू हूंदियूं आहिनि बरसाति जी मौसम हूंदी आहे हवा बंदि थी वेंदी आहे ख़ुदा पियो पनाह हुजे सारी राति माण्हू गुज़ारींदा आहिनि तकलीफ़ जी हालत में त उन ज़माने में सन 61 हिजरीअ में जॾहिं करबला मुहर्रम शरीफ़ आयो आहे त मुहर्रम सां अंग्रेज़ी महीनो अगस्त जो हो माना तमाम शदीद गर्मी हुई अगस्त जो महीनो रेतीलो इलाइक़ो हवाऊं बंद सख्त गर्मी आवाज़ सां था सम्झो त इंसान जो जिस्म बदबू कंदो या न 8 ॾिहाड़ा त वॾी ॻाल्हि आहे पर मां थो चवां 8 पहरनि जे अंदरि माण्हू धप थो करे वञे अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा आम वलीअ जी ॻाल्हि आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त ख़बरदार ख़बरदार अल्लाह जो वली मरंदो नाहे हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदो आहे हे त वलीअ जी ॻाल्हि आहे हे शहीद हुया जेके अल्लाह जे क़ुरान ज़िंदा सॼो आहे कुरान चयो त ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके अल्लाह जे राह में शहीद थिया तन खे मौल न चइजो बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून बल्कि उहे जहिड़ा आहिनि तव्हांखे ख़बर न आहे किताब लिखनि था इमाम हुसैन आली मक़ाम जे जिस्म पाक दफ़न थी चुको आहे धड़ मुबारक आल बैत सां गॾु आहे यज़ीद हवाले कयो आहे बीबी ज़ैनब जे 8 ॾिहाड़ा शाम में रहियो आहे कुझु ॾिहाड़ा रस्ते में गुज़री विया 10-15 ॾिहाड़ा गुज़री विया पर रोज़ानो हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह अन्हु जे जिस्म मां अंबर खां वधीक ख़ुशबू ईंदी हुई जंहिं गलन खे रसूलुल्लाह चुमियूं ॾियूं जन चपन ते रसूलुल्लाह चप रखे मुंहिंजा सोना मूंखे ॿुधा त उन जो जिस्म बदबू कंदो न खानदानी अहिड़ो आहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो आहे मां हुसैन जो आहियां जंहिंखे नबी चवे त मुंहिंजो आहे उन नबी जे जिस्म में बदबू कान ही त जेको उन जे जिस्म जो हिस्सो आहे तंहिं में बदबू किथां ईंदी आवाज़ शुरू में ॿुधो हो त बीबी उम्मुल फज़ल चयो हो या रसूल अल्लाह मां ख्वाब लधो आहे इन क़ितातम मिन जसदिक क़द क़ुतिअत व वुदिअ फी हजरी ऐ अल्लाह जा हबीब अव्हां जे ख्वाब में हालत में मूं मां के ॾिठो आहे तव्हां जो गोश्त कटजी पियो आहे ओ कटियल गोश्त मुंहिंजे झोली में आयो आहे ॾाढो ख़राब ख्वाब आहे नबी सही फरमायो तलद फातिमा इंशाअल्लाह गुलामा मुंहिंजी फातिमा खे हमला इंशाअल्लाह मुंहिंजी फातिमा खे पुटु ॼमंदो जेको मां मुहम्मद जे गोश्त जो हिस्सो हूंदो तूं उन जी दाई थी झोलीअ में पालींदी ऐं वाकई बीबी फातिमा खे हुसैन ॼाओ जेको बीबी उम्मुल फज़ल दाइको कयो नबी करीम उन खे पंहिंजे गोश्त जो हिस्सो सॼो मूंखे ॿुधाए जेको रसूलुल्लाह जे गोश्त जो हिस्सो हूंदो त जिस्म में बदबू हूंदी मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां मज़े जी सरात पर त ॿुधायां हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो अल्लामा दैनूरी उन जी तारीख़ मुंहिंजे कुतुब खाने में मौजूद आहे तमाम पुराणो आहे इब्न कसीर खां भी पुराणो आहे तबरी खां भी पुराणो आहे जन सभिनी मुअर्रिखन खां पुराणो आहे 3 सदी जो आहे उन पंहिंजे किताब अल्लामा दैनूरी लिखियो आहे पंहिंजे किताब में लिखे तो रुगो खुशबू न पर रोज़ानो बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा 8 ॾिहाड़ा पंहिंजे भाउ जे जिस्म पाक खे कपिड़े सां ढके छॾियो हुयईं पोइ सुबुह सुबुह जो रोज़ानो थी कपिड़ो मुंहं तो लाहे ज़ियारत कंदी हुई त रोज़ानो हुसैन जे पेशानी ते पघर ॾिसंदी हुई छा ॾिसंदी हुई ॾाढे ॻाल्हि हा पसीनो मुबारक रोज़ानो सुबह जे मुंहं सां कपिड़ो ढकियो पियो आहे मुंहं मुबारक ते कपिड़ो आयल आहे सिर मुबारक गॾु आहे पर सुबुह जो उथंदी हुई पंहिंजे भाउ साईं जे मुंहं मुबारक तां कपिड़ो लाहींदी हुई कपिड़ो लाहे ज़ियारत कंदी हुई अल्लामा दैनूरी लिखे थो त ख़ाली खुशबू न बल्कि हुसैन जे पेशानी ते पसीनो हूंदो हो पसीनो ज़िंदा खे हूंदो आहे या मुर्दा खे हूंदो आहे
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो कुरान तो फरमाए वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। खबरदार जेके अल्लाह जे राह में शहीद थिया तंखे दिल में भी न भायो त मरी विया आहिनि, भला उहे जहिड़ा आहिनि अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे ई कान का। हज़रत बीबी ज़ैनब थी फरमाए त 8 ई ॾिहाड़ा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक उन हवेली में रखियल हो, असां सभु सुम्ही पवंदा हुआसीं। आधी रात थींदी हुई, हुसैन जे ज़ुबान मां आवाज़ ईंदो हो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सारी रात गुज़री वेंदी हुई, जम रबिया साजी अखि खुलंदी हुई, उन वधियल सिर मुबारक मां कटियल सिर मुबारक मां सारी रात क़ुरान पाक जे तिलावत जो आवाज़ ईंदो। छो न क़ुरान जो आवाज़ अचे, जन सिर वधायो ई क़ुरान ला। छाजे लाइ? न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, न पंहिंजी इज्जत जो सवाल आहे, न पंहिंजे कुर्सी जे लाइ आयो आहे, न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर वो मैदान में निकल आया सिर्फ कुरान की खातर। कुरान पाक जे वास्ते आयो आहे त रसूलुल्लाह जो दीन ज़िंदा रहे ऐं कुरान पाक जी तालीम तिलावत हलंदी रहे, यज़ीदी सिलसिलो ख़त्म थी वञे, हुसैनी सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहे। पोइ जेको कुरान बचाइण जे लाइ आयो सो वफ़ात खां बाद भी अल्लाह जो कुरान पढ़ंदो रहियो आहे। अल्लाहु अकबर। या रसूल सराशरी बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। तव्हांखे थोरो इन बारे में अर्ज़ु कया खोले त जीअं तव्हांजो असांजो दिमाग़ सही थी वञे। थिए थो न इंसान सोचींदो आहे सिर कटियो पियो आहे, वढियो पियो आहे, कीअं पियो क़ुरान पढ़े? अल्लाह जे क़ुरान ते भरोसो आहे? क़ुरान छा थो चवे त जहिड़ा ईअं न ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिं शख्स जी दुनिया में क़ुरान सां मुहबत हूंदी आहे, क़ुरान पाक सां दुनिया में प्यार हूंदो आहे, मरी वेंदो आहे, माइट क़बर में पूरे ईंदा आहिनि, कांधी वापसि थींदा आहिनि। सभ खां पहिरीं अल्लाह जा मलाइका जन्नत जो क़ुरान पाक खणी हुनखे क़बर में पहुचाए वेंदा आहिनि। हुज़ूर से फरमाइनि था उहो क़बर जे अंदरि क़ुरान पाक ते क़यामत ताईं तिलावत कंदो रहंदो आहे। जलालुद्दीन सुयूती चयो असांजे ॻोठ में हिकिड़ी क़बर खोटीसीं, बुज़ुर्ग 6 सदीअ जो, अॼुकल्ह 15 पई हले, अॼु खां 700 साल अॻे जो बुज़ुर्ग आहे। उहो फरमाए थो त असांजे ॻोठ में माण्हू मरी वियो, असां क़ब्रिस्तान वियासीं, क़बर खोटीसीं, पटु लॻो पियो आहे, निशान ई कोन्हे। क़बर खोटे जंहिंमहिल तरे ते पहुतासीं तंहिंमहिल तरे ते पहुची असां सामी पे ठाही। सामी सम्झो था? बगली जेका क़बर में साइड में खॾ खणबी आहे, पासे में माण्हू के बगली चवंदा आहिनि, के सामी चवंदा आहिनि, के ॻुझ चवंदा आहिनि। हर हिकु इलाइक़े जो पंहिंजी ज़ुबान आहे, सामी, ॻुझ या वरी बगली। बहरहाल इमाम साहब फरमाए थो, जलालुद्दीन फरमाए थो असां जीअं जो सामी खोटीसीं त सामी खोटी जे कुदरत ख़ुदा जी रंबे सां पे खोटियोसीं। हीअं जो रंबो हुयोसीं त खॾ थी पई, तमामु वॾी खॾ थी पई, अंदर ज़मीन पोरी आहे। बुज़ुर्ग फरमाए थो त मां पाण मौजूद हुजां, अंदर जो उन खॾ में निहारियो त सुभान अल्लाह हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख़्स क़बर में वेठो आहे, पलथी मारियो वेठो आहे, साम्हूं क़ुरान खोलियो पिया तिलावत वेठो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेका ऐरे गैरे नथू खैरे जी ॻाल्हि कान्हे, जलालुद्दीन सुयूती जी ॻाल्हि आहे, जंहिं जवाबदारी ज़िमेदारी सां लिखियो आहे। चए थो जीअं जो असांजो ॾिठो त काबे ॾे हुनजो मुंहुं आहे, साम्हूं क़ुरान खुलियो पियो आहे, पलथी मारियो वेठो आहे, क़ुरान जी तिलावत वेठो करे। हुन दरी जो खुली त पोइ ते निहारे
पोइ ते निहारे चवण लॻो अबा क़यामत अची वई आहे छा चयई क़यामत अची वई आहे छा असां चयो न साईं क़यामत कान आई आहे असां ग़लतीअ सां क़बर खोटी तुंहिंजी क़बर खुली पई आहे उन बुज़ुर्ग फरमाए जे क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो क़यामत न आई आहे त दरी बंदि कयो असां चयोसीं दरी बंदि कंदासीं पर शर्त हिकिड़े सां कहिड़ो शर्त आहे तूं त क़बर में जहिड़ो वेठो आहे कि न मां मरी वियो आहियां पोइ ॻाल्हाई कीअं थो वेठो कीअं क़ुर कीअं थो पढ़ी ओ शख़्स चवण लॻो आहे ओ बुज़ुर्गो अलाह रसूलुल्लाह जी हदीस कान पढ़ी आहे त जेको क़ुर सां मुहबत कंदो आहे सो क़बर में जहिड़ो ई हूंदो आहे क़ुर पढ़ंदो आहे मुंहिंजी सारी ज़िंदगी क़ुर सां मुहबत हुई मरण खां पोइ मलाइक मूंखे जन्नत जो क़ुर ॾेई विया आहिनि मां पढ़ंदो रहां थो इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं पढ़ंदो रहंदुसि हे त हिकिड़े आम हाफ़िज़ जी ॻाल्हि आहे आम मुल्ला मौलवीअ जी ॻाल्हि आहे आम क़ारीअ जी ॻाल्हि आहे जेको तो जहिड़ो मूं जहिड़ो बि क़ुर सां मुहबत करे उन जो बि इहो शान आहे ऐं उन्हनि जो शान केॾो हूंदो जंहिंजे झोलीअ में क़ुर लथो आहे जेको मोहम्मद जे कुल्हे ते आहे त क़ुर लहे थो मुस्तफ़ा जे झोली में आहे त क़ुर लहे थो हबीब जे पुठीअ ते आहे त बि क़ुर लहे थो हबीब करीम जी प्यारी न्याणी फातिमतु ज़हरा मुंहिंजा सोना बच्चे खे पींघे में सुम्हारे थी जे लोली थी ॾे त बि यासीन सगुर जी लोसी ते पई हुसैन पींघे में आ लुॾे थो त अम्मा यासीन थी पढ़े हुसैन आली मक़ाम अम्मा जो खीर थो पीए अम्मा क़ुर जी तिलावत थी करे तोखे यादि हूंदो मां ॿुधायो आहे त अम्मा क़ुर पढ़ंदी ही हुसैन मां जो बुबो छॾे क़ुर ॿुधंदो सरास बुलंद आवाज़ सां पढ़ंदा सरास 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 बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो अठन दिहाड़न खां बाद में यजीद हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन खे घुरायो आहे ओ ज़ैनुल आबिदीन बादो सा पंहिंजे लश्कर जा सिपाही थो जाओ पंहिंजो काफ़िलो वठी मदीने पाक वञ पर इन में मां तव्हांखे मजबूर नथो कयां जेकॾहिं अवां हिन मुल्क में रहो त तव्हांखे रहाया अवां जे वालिद जे सिर मुबारक खे दफन कराया जेकॾहिं चाहियो तव्हां मदीने पाक वञो त मां तव्हांजे हवाले पंहिंजी फौज कया उन फौज जी निगरानी में तव्हां मदीने पाक पहुचो इमाम ज़ैनुल आबिदीन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था यज़ीद तुंहिंजे मुल्क में असां कोन रहंदासीं पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे पाड़े में वेंदासीं हबीबुल करीमन में वेंदासीं नबी करीम जे दरगाह में वेंदासीं फौज दी या न दी पर असांखे आज़ाद कर असां मदीने पाक जो सफ़र था कयूं मदीने रवाना था थियूं इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले कुझु हुन फौजी माण्हू हवाले कया फौजन खे रवानो करे इमाम ज़ैनुल आबिदीन अॻ में थियो आहे इमाम साहब फौजन खे फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो मूंसां परदेदार हम मूंसां नबीअ जा बचड़ा हम मुंहिंजी अम्मा है मुंहिंजूं भेनरूं आहिनि मुंहिंजा ॿिया क़रीब हम इन जे करे अवां असांजे अॻ में न हलो असांजे वेझा बि न हलो मतां असांजी बेपर्दगी थी